Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed and I welcome to all of you in Naeem's Virtual Academy. Today we are going to start a new topic which is very important regarding your upcoming tests, especially which is currently possible the foremost test which is going to be conducted by IBA. IBA जी तरफ़ां जेका हाणे टेस्ट आहे उन में बि सिलेबस में इहा शइ ॾिनल आहे। इन जे लाइ तमामु अहम सम्झो इहो इम्पॉर्टेंट मां जो असां इन टॉपिक खे जेको आहे स्टडी जे जेको आहे टॉप ते खणी आयासीं। हाणे अॼु असांजो टॉपिक आहे एरर डिटेक्शन। हाणे एरर माना आहे ग़लती, डिटेक्शन माना ग़लती खे पकड़णु, ग़लती खे ॻोल्हणु, त ग़लती आहे कहिड़ी। हाणे हिते मां सभ खां पहिरियों तव्हांखे सम्झाईंदुसि त ग़लती खे पकड़िजे कीअं, उन खां पोइ तव्हांखे सम्झंदुसि उन ग़लती खे करेक्शन उन जी बि छा आहे उहा बि तव्हांखे ख़बर हूंदी तॾहिं तव्हां ग़लती पकड़े सघंदो। हाणे सभ खां पहिरियों रूल आहे अॼु जेको असां पढ़ंदासीं उहो आहे जॾहिं वैन सेवरल सिंगुलर सब्जेक्ट्स रिप्रेज़ेंट सेम पर्सन आर थिंग। जॾहिं मुख़्तलिफ़ सिंगुलर सब्जेक्ट्स, हिकिड़ो सब्जेक्ट न सब्जेक्ट्स हुजनि ऐं उहे सिर्फ़ु हिकिड़े शख़्स खे ज़ाहिर करनि, यानी ऑब्जेक्ट खे। हाणे हे सब्जेक्ट जी ॻाल्हि करे थो, हे ऑब्जेक्ट थींदो वञी, हिकिड़े ऑब्जेक्ट खे ज़ाहिर करनि और फॉर्म वन कलेक्टिव आइडिया। मुख़्तलिफ़ या घणा हिक खां वधीक सब्जेक्ट्स मिली करे हिकिड़ो ऑब्जेक्ट तयारु करनि, कंहिं हिकिड़ी शइ ते इफेक्ट करनि सिर्फ़ु। ठीकु आहे, उहे खणंदा छा, उहे सिंगुलर वर्ब खणंदा। सब्जेक्ट घणा हूंदा, वर्ब सिंगुलर खणंदा। जेकॾहिं उन्हनि जो ऑब्जेक्ट हिकु ई हुजे, मक़सदु उन्हनि जो हिकु ई हुजे, आइडिया उहे हिकु ई पैदा करनि। जेकॾहिं हाणे कीअं, हाणे हिते तव्हां ॾिसो राइस एंड करी। हाणे राइस एंड करी इज़ हिज बेस्ट फेवरेट डिश। हाणे हिते तव्हांखे ॾिनल आहे त राइस ऐं करी जेको आहे उहा हुनजी पसंदीदा डिश आहे। हाणे तव्हांखे एग्ज़ाम में इहो ॾिनल कीअं हूंदो, मां उन तरीक़े सां डिज़ाइन कयो आहे जीअं तव्हांखे एग्ज़ाम में ॾिनल हूंदो। हाणे तव्हांखे ईअं सेंटेंस ॾिनल हूंदो, हाणे तव्हांखे ईअं अंडरलाइन थियल हूंदा इहे जेके आहिनि वर्ड्स। हाणे उन में तव्हांखे चवंदो त एरर जेका आहे डिटेक्ट कयो त कहिड़े वर्ड में जेका आहे उहा ग़लती आहे। मिसाल तौरु हिते राइस न हुजणु घुरिजे आहे, या कुझु राइसिस हुजणु घुरिजे, या कुझु ॿियो हुजणु घुरिजे आहे। हिते इज़ न हुजणु घुरिजे आहे, कुझु ॿियो हुजणु घुरिजे, आर हुजणु घुरिजे आहे, वर हुजणु घुरिजे, सॉरी आर हुजणु घुरिजे आहे, एम हुजणु घुरिजे आहे। हिते फेवरेट न हुजणु घुरिजे आहे, कुझु ॿियो हुजणु घुरिजे आहे। इहे टई ऑप्शन मुंहिंजो कहिड़ो सही आहे, या वरी जेको आहे NOT, इन में कोई बि एरर न आहे। तव्हां कहिड़े ऑप्शन खे टिक कंदव। हाणे तव्हांखे हिते ॻाल्हि सम्झण जी जेका इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे, जेको मथे रूल ॿुधायो वियो आहे उहो रूल हिते अप्लाई थिए थो। मथे ॿुधायो जेकॾहिं सब्जेक्ट सेवरल हुजनि, माना मुख़्तलिफ़ सब्जेक्ट हुजनि, डिफरेंट सब्जेक्ट हुजनि, पर उहे डिफरेंट सब्जेक्ट मिली करे कलेक्टिवली हिकु ई आइडिया खे पेश करनि। हाणे हिते तव्हां ॾिसो सब्जेक्ट ॿ आहिनि, पर उहे ॿई सब्जेक्ट कंहिं ते इफेक्टेड आहिनि। आइडिया घणा आहे, सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे, डिश घणी आहे, हिकिड़ी आहे, सब्जेक्ट मुख़्तलिफ़ आहिनि। ठीकु आहे, हाणे हिते तव्हां सब्जेक्ट खे न ॾिसंदो वर्ब जे लाइ, हिते तव्हां ऑब्जेक्ट खे ॾिसंदो त ऑब्जेक्ट सिंगुलर आहे प्लूरल आहे। जेकॾहिं ऑब्जेक्ट सिंगुलर आहे, कलेक्टिवली उहो ॿिन्ही शयुनि खे ज़ाहिर करे थो, कलेक्टिवली ॿिन्ही शयुनि खे हिकु ई ऑब्जेक्ट ज़ाहिर करे थो, त उन ऑब्जेक्ट खे ॾिसंदे तव्हां वर्ब जेको आहे उहो सिंगुलर इस्तेमालु कंदव। ठीकु आहे, हाणे छो त तव्हां एग्ज़ाम में इहा ग़लती कंदो। हाणे जीअं त राइस एंड करी लिखियलु हूंदो न, तव्हां हिन खे एरर चवंदो इज़ आहे, हिते एरर आहे, हिते आर ईंदो, छो त ॿ सब्जेक्ट न, ग़लति आहे। हिते तव्हां ऑब्जेक्ट खे ॾिसंदो त ऑब्जेक्ट हिते सिंगुलर आहे, प्लूरल आहे। जेकॾहिं ऑब्जेक्ट सिंगुलर आहे, यानी ॿ सब्जेक्ट मिली करे, डिफरेंट सब्जेक्ट मिली करे हिकिड़ो ई आइडिया, हिकिड़ो ई जेको आहे ऑब्जेक्ट पैदा करनि था, त उहो जेको आहे ॿ ऑब्जेक्ट या टे सब्जेक्ट मिली करे बि वर्ब सिंगुलर जो खणंदा, यानी इज़। हाणे हिते तव्हां छा टिक कंदव, हिते तव्हां छा करेक्ट सम्झंदव, हिते तव्हां टिक कंदव। हाणे हिते राइस आहे ऐं करी आहे, हाणे हिते ग़लती राइस में न आहे। हाणे हिते इज़ सही खयों अथई, छो त राइस एंड करी ॿई हिकु ई शयूं आहिनि, पर उहो कंहिंखे रिप्रेज़ेंट कंहिंखे कंदियूं, डिश खे कंदियूं। डिश हिकु ई आहे, ॿिन्ही में उहे ॿई शयूं यूज़ थींदियूं। इन जे करे हिकु आइडिया खे उहे पेश कंदा। त हाणे हिते इज़ बि सही इस्तेमालु थियल आहे, फेवरेट सही इस्तेमालु थियल आहे। हाणे हिननि में काई एरर न आहे, हिते तव्हां टिक कंदव कंहिंखे, डी खे। डी इज़ अ करेक्ट ऑप्शन, मीन्स देयर इज़ नॉट एनी काइंड ऑफ एरर इन दिस सेंटेंस। तव्हां चवंदव नन ऑफ दीज़, इन्हनि मुंहिंजा कोई बि करेक्ट ऑप्शन न आहे जंहिंमें का मिस्टेक हुजे। समझ अचे थी ॻाल्हि। उन खां पोइ अचो ॿिए ते, तव्हांखे अञा वधीक क्लियर इनशाला थी वेंदो इन सेंटेंस में। हाणे जीअं ॿियो असां वटि ऑप्शन आहे ट्रुथ एंड ऑनेस्टी। हाणे तव्हां ॾिसंदो त ट्रुथ ऐं ऑनेस्टी, सचाई ऐं ईमानदारी। सचाई ऐं ईमानदारी हिकु ई सम्झो सिके जा ॿ रुख़ आहिनि, हिकु ई सिके जा ॿ पासा आहिनि। इहो मुमकिन ई न आहे त हिकु माण्हू ईमानदार हुजे ऐं सचार न हुजे।
ऐं इहो मुमकिन ई न आहे त हिकु माण्हू सचा रहे पर ईमानदार न आहे, ॻाल्हाईंदो सचा पर ईमानदार न आहे, पॉसिबल ई न आहे इहो। हे हिक ई सिके जा ॿ रुख़ आहिनि। ठीकु आहे, हाणे ट्रुथ एंड ऑनेस्टी आर द बेस्ट पॉलिसी। हाणे हिते तव्हांखे एरर डिटेक्ट करणी आहे त ग़लती किथे आहे। हाणे इन्हनि टे ऑप्शन असांखे फॉर एग्ज़ाम्पल एग्ज़ाम में ॾिना आहिनि, त ऑनेस्टी ग़लति आहे, आर ग़लति आहे, या हिते द जो इस्तेमालु ग़लति थियल आहे, या हिते बेस्ट जो इस्तेमालु ग़लति थियल आहे। हाणे तव्हां हिते डिटेक्ट कंदो छा ग़लति आहे। ट्रुथ एंड ऑनेस्टी हिक ई शइ आहे, हिकिड़ी आइडिया पेश कंदा। हाणे हिते तव्हां ऑब्जेक्ट ॾिसो, ऑब्जेक्ट कहिड़ो आहे, सिंगुलर आहे, हिकिड़ो ई आइडिया पेश करनि था, पॉलिसी। हाणे हिते ऑनेस्टी इहो दुरुस्त आहे। हाणे हिते आर जेको इस्तेमालु थियल आहे उहो ग़लति आहे। ट्रुथ ऐं ऑनेस्टी हिते हाणे ॾिसो ऑब्जेक्ट हिकु ई आहे, ॿ सब्जेक्ट मिली करे हिकु आइडिया पेश करनि था, इन जे करे हिते ग़लती किथे आहे, आर में आहे। आर न थींदो, हिते छा सिंगुलर वर्ब खणंदा आहे, ॿई मिली करे, उहो छा हूंदो, उहो हूंदो इज़। ठीकु आहे, हाणे द हिते मथां सम्झो ग़लति आहे, द न, द मां तव्हांखे इस्तेमालु अॻु में डेमो क्लासिस में सम्झाए चुको आहियां। हाणे अॻियो सुपरलेटिव डिग्री आहे, बेस्ट। हाणे सुपरलेटिव डिग्री सां एडजेक्टिव जेको पंहिंजी जेको आहे सुपरलेटिव डिग्री जेको एडजेक्टिव आहे उहो पाण जे अॻियां द जेको आहे डेफिनेट आर्टिकल खणंदो आहे, इहो बिल्कुलु सही इस्तेमालु थियल आहे। ऐं हिते बेस्ट बि सही इस्तेमालु थियल आहे। सभ खां बहितरीनु पॉलिसी इहा आहे त इंसानु सचा ऐं ईमानदार हुजे। सचाई ऐं ईमानदारी सभ खां बहितरीनु पॉलिसी आहे। हाणे हिते ना हे मिस्टेक आहे, ना हे मिस्टेक आहे। हिते जेको एरर डिटेक्ट कंदो छा कंदो, आर, यानी बी इज़ अ करेक्ट ऑप्शन। हिते बी में एरर आहे, बी में ग़लती आहे, आर न ईंदो, बी जी जॻह ते आर जी जॻह ते छा ईंदो, इज़ ईंदो। हाणे इहा तव्हां एरर डिटेक्ट करे वरिती। अहिड़े क़िस्म जा लाज़मी ॾींदा अथव। उन खां पोइ चोटियों असां वटि मिसाल आहे, स्लो एंड स्टीडी विन्स द रेस। हाणे स्लो ऐं स्टीडी हिकु ई शइ आहे। स्लो माना आहिस्ते, स्टीडी माना बि आहिस्ते। ठीकु आहे न, माना रफ़्ता रफ़्ता, स्टेप बाय स्टेप। स्लो एंड स्टीडी विन्स द रेस। आहिस्ता आहिस्ता हलणु जेको आहे, या आहिस्ता आहिस्ता कंहिं शइ ॾे वधणु, आहिस्ता आहिस्ता को कमु करणु कामयाबी जी तरफ़ वठी वेंदो आहे, तव्हांखे रेस खटाईंदो आहे उहो। हाणे हिते तव्हांखे ऑप्शन ॾिना अथनि त ग़लती किथे आहे, एरर खे डिटेक्ट कयो, उहा एरर आहे किथे। स्टीडी ग़लति लिखियलु आहे। हाणे तव्हां हिते स्टीडी स्पेल बि चेक करे वेंदो त मतिलबु स्पेलिंग में का मिस्टेक हुजे, छो त एरर डिटेक्ट करणी आहे, कहिड़े क़िस्म जी बि एरर तव्हांखे ॾेई सघनि था। हाणे हे त मां हिते हिकु रूल लिखियो आहे, उन रूल जे हिसाब सां जेके एरर्स अचनि थियूं मां तव्हांखे ॿुधायां थो। लेकिन तव्हांखे यू विल हैव टू आई ऑन ईच एंड एवरीथिंग दैट यू हैव बिन गिवन इन द एग्ज़ाम टू फाइंड आउट द एरर। जॾहिं तव्हांखे एरर डिटेक्ट करण लाइ चयो वञे, तव्हां हर शइ ते नज़र रखंदो त मतिलबु स्पेलिंग मिस्टेक त न आहे, मतिलबु उन में एरर हुजे। हाणे स्टीडी जी स्पेल बि दुरुस्त आहे, स्लो एंड स्टीडी गॾु हलंदा आहिनि, सही आहे। हाणे ॿ सब्जेक्ट आहिनि, आइडिया हिकिड़ो ई पेश करनि था, रेस। रेस सिंगुलर ऑब्जेक्ट आहे, ॿ सब्जेक्ट मिली करे हिकु ई आइडिया पेश करनि था, इन जे करे हाणे जेको हिते विन्स लॻल आहे इहो बि दुरुस्त आहे। ॿ असां पढ़ियो आहे मथे, त ॿ सब्जेक्ट जॾहिं मिली करे हिकिड़ो आइडिया पेश करनि त उहो सिंगुलर वर्ब खणंदो आहे। हिते विन न थींदो, विन्स थींदो। ईअं सम्झो तव्हां इनखे सिंगुलर वर्ब जे तौर ते खणंदव। तव्हां ख़बर आहे त प्रेज़ेंट सिंपल में जेकॾहिं हिते सिंगुलर सब्जेक्ट हुजे त उन जो वर्ब जेको आहे एस या ई एस खणंदो आहे पॉज़िटिव जी फॉर्म में। हाणे हिते विन खे तॾहिं एस लॻी वियो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ अचो रेस। रेस बि सही आहे, स्पेलिंग बि ग़लति न आहे। रेस खां पोइ फुल स्टॉप बि रखियलु आहे, यानी रेस बि सही आहे। हाणे हिते ग़लती किथे आहे, स्टीडी बि सही आहे, विन्स बि सही आहे, रेस बि सही आहे। हाणे हे बि सही इस्तेमालु थियल आहे, हे बि सही इस्तेमालु थियल आहे, ऐं हे बि सही इस्तेमालु थियल आहे। ग़लती किथे आहे? हाणे ग़लती इन में काई कोन्हे। तव्हां छा खे टिक कंदव? डी खे टिक कंदव, छो त इन में काई इन सेंटेंस में मिस्टेक न आहे। तव्हां चवंदव नन ऑफ दीस, माना कोई बि इन सेंटेंस में का बि एरर कोन्हे, तव्हां नन ऑफ दीस खे टिक कंदव। ठीकु आहे, हाणे अञा फर्दर मोर असां हिकिड़ो ॿियो मिसाल पढ़ूं था जेको तव्हांजे लाइ अञा वधीक क्लियर करे छॾे इन रूल खे, इन कानून खे। हाणे ॿियो आहे द क्राउन एंड ग्लोरी ऑफ लाइफ आर कैरेक्टर्स। ठीकु आहे न, हाणे ज़िंदगी जी जेका क्राउन ऐं ग्लोरी आहे, ताज आहे, या जेका ख़ुशी या बादशाहत आहे जेका आहे न, उहा छा सां आहे, या उहा छा खे ॾिसी सघिबी आहे, या उहा छा आहे दरअसल, कहिड़ी शइ खे कहिड़े जेको आहे फैक्टर ते उहा डिपेंड कंदा आहिनि। क्राउन एंड ग्लोरी ऑफ लाइफ आर कैरेक्टर्स। हाणे हिते जो क्राउन ऐं ग्लोरी, जेका क्राउन ऐं ग्लोरी आहे उहा हिकु ई, ईअं वरी साॻी ॻाल्हि आहे त हिकु ई सिके जा ॿ पासा आहिनि। जॾहिं हिकिड़ो माण्हू जेको आहे ऊचाई ते हूंदो आहे, कामयाबी जी मथी सीढ़ी ते हूंदो आहे, बादशाह ते हूंदो आहे, क्राउन बि उहो ई पाईंदो आहे। ठीकु आहे, अच्छा, जंहिं वटि क्राउन आहे त ग्लोरी बि उन वटि आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको कामयाबु आहे त जेको आहे ग्लोरी उन वटि आहे। पूरी दुनिया उन जे अंडर में आहे, पूरी दुनिया उन खे फॉलो करे थी, पूरी दुनिया उन खे लाइक करे थी पई। ठीकु आहे, हाणे इन जे करे हाणे क्राउन एंड ग्लोरी इहे सिंगुलर सब्जेक्ट तौरु तव्हां खणंदोसि। हाणे आहिनि सेवरल सब्जेक्ट, ॿ सब्जेक्ट आहिनि। हाणे हिते इहे जेको वर्ब खणंदा उहो कहिड़ो खणंदा? सिंगुलर खणंदा, जेको असां मथे कानून पढ़ियोसीं। हाणे हिते आर न थींदो, बल्कि छा हिते थींदो? हिते थींदो इज़। द क्राउन एंड ग्लोरी ऑफ लाइफ इज़
माना ज़िंदगी जी कामयाबी, बादशाहत, ज़िंदगी जो ताज जेको आहे उहो छा में लिखियलु आहे, छा में उहो जेको आहे रिप्रेज़ेंट थींदो आहे। लाइफ इज़ कैरेक्टर्स न आहे। हाणे इज़ बि ग़लति आहे, हाणे त कैरेक्टर्स बि न थींदो, छो त ॿई हिकु सिके जा ॿ पासा आहिनि। हाणे त कैरेक्टर्स न थींदो, ग्रामेटिकली छा थींदो, हिते एस ग़लति लॻल आहे, हिते थींदो कैरेक्टर। ठीकु आहे। हाणे हे बि ग़लति आहे, हे बि ग़लति आहे। हाणे यानी तव्हांखे जॾहिं ऑप्शन ॾिनल हूंदा, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी। हाणे यादि रखे छॾो, या तव्हांखे ख़बर आहे त ॿिनि ऑप्शन खे तव्हां कॾहिं बि टिक नथा करे सघो कंहिं बि एग्ज़ाम में। तव्हांखे ऑप्शन हिकु ई टिक करिणो हूंदो आहे जेको करेक्ट हूंदो आहे। हाणे ईअं न कंदो त हिते ए ग़लति आहे, हाणे तव्हां ख़बर बि पइजी वई ए सही आहे, हाणे तव्हां ख़बर आहे बी ग़लति आहे, सी बि ग़लति आहे। ईअं न आहे त बी खे बि टिक कयो, सी खे बि टिक कयो। हाणे तव्हांखे हेठि ऑप्शन ॾिनल हूंदा, मां हिते तव्हांजी क्लियरेंस जे लाइ, तव्हांजी आसानी जे लाइ हिते ई ऑप्शन ॾेई छॾिया आहिनि। तव्हांखे हेठि हिते ऑप्शन ॾिनल हूंदा, ऑप्शन ए इरेडिकेशन में माना ए में ग़लती आहे, ऑप्शन बी में ग़लती आहे, ऑप्शन सी में ग़लती आहे, या ऑप्शन डी। हाणे तव्हां जेकॾहिं बी खे टिक कंदो त हे त बिल्कुलु ग़लति आहे, पर हे तव्हां डिटेक्ट न कयो, इन जो मतिलबु आहे ग़लति तव्हांजो जवाबु काउंट थींदो। जेकॾहिं हिन खे सी खे तव्हां सही कंदो त मतिलबु हे तव्हां डिटेक्ट न कयो, तव्हांजो जवाबु पोइ बि ग़लति आहे। हाणे हिते जेको ऑप्शन करेक्ट आहे उहो कहिड़ो आहे, डी। ऐं डी में ॿुधाए थो त बी बि ग़लति आहे, बी एंड सी ॿिन्ही में माना एरर आहे। तव्हां ॿिन्ही खे डिटेक्ट कयो, तव्हां हिते करेक्ट ऑप्शन कंहिंखे टिक कंदो, तव्हां चवंदो डी सही आहे। बी ऐं सी ॿिन्ही जेको आहे वर्डनि में जेको आहे ग्रामेटिकल एरर आहे, असां उनखे डिटेक्ट कयो आहे। ठीकु आहे। हाणे हिते थींदो इज़ थियण खां पोइ हिते कैरेक्टर्स न थींदो, कैरेक्टर थी वेंदो। हिकु ई इंसान जो जेको कैरेक्टर आहे उहो उन इंसान जी बादशाहत आहे, उहो ई उन इंसान जी जेको आहे कामयाबी खे जेको आहे डिसाइसिव पॉइंट ते वठी वेंदो आहे, कामयाबु कंदो आहे उन इंसान खे। उमेद आहे हे पॉइंट तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। उन खां पोइ अचो नेक्स्ट असां वटि पॉइंट ॿियो आहे एरर डिटेक्शन में। हाणे एरर डिटेक्शन में असांजो जेको आहे सेकंड पॉइंट आहे, या सेकंड रूल चऊंसि, उहो इहो आहे त प्लूरल वर्ड्स घणा प्लूरल दैट कम इन बिटवीन अ सिंगुलर सब्जेक्ट। हाणे सब्जेक्ट सिंगुलर हूंदो, उन जे जेको आहे न वर्ड्स उनखे अॻियां जेके ॾिनल हूंदा उहे प्लूरल हूंदा। जॾहिं अहिड़े क़िस्म जी कंडीशन हुजे, टेक सिंगुलर वर्ब, उहे बि सिंगुलर वर्ब खणंदा। कीअं? हाणे हिते ॾिसोसि, द साउंड ऑफ द बेल्स वर हर्ड बाय अस। हाणे हिते तव्हांखे चयो हूंदो एरर खे डिटेक्ट कयो त हिते जेका आहे ग़लती आहे उहा आहे कहिड़ी। हाणे त गौर कयो, हाणे सभ खां पहिरियों द सही लॻल आहे। हाणे द हिते सही छो लॻल आहे, त हाणे पर्टिकुलर असां हिकिड़े साउंड जी ॻाल्हि करूं था, कंहिंजो साउंड, बेल्स जो। पर्टिकुलर तव्हांखे मां द जो इस्तेमालु जेको आहे डेमो क्लासिस में पढ़ाए चुको आहियां। त द जॾहिं कंहिं शइ आम शइ खे ख़ासि करे ॾेखारिणो हुजे, पर्टिकुलर करे ॾेखारिणो हुजे, ठीकु आहे न, त पोइ उते जेको आहे द लॻंदो। हाणे हिते द सही लॻल आहे। उन खां पोइ अचो, हाणे हिते ॿ सब्जेक्ट हिकु ई आहे, द साउंड सब्जेक्ट हिकु अथव, मतां इन में भुलंदा हुजो, ऑफ द बेल्स। हाणे हिते मतां इन एस खे ॾिसी तव्हां भुलंदा हुजो, मथे बि इन्हनि इहो ई चयो आहे, प्लूरल वर्ड्स दैट कम इन बिटवीन अ सिंगुलर सब्जेक्ट। हाणे सब्जेक्ट हे आहे, सिर्फ़ु सब्जेक्ट हे आहे, इन जे आख़िर में जेके वर्ड आहिनि उहे जेके प्लूरल में आहिनि, बेल न आहे, बेल्स आहिनि। हाणे हिते लिखियलु आहे वर हर्ड बाय अस। हाणे हिते वर न थींदो, साउंड खे ॾिसंदो तव्हां, वर्ब सब्जेक्ट खे ॾिसी हणिबो आहे। हाणे हिते सब्जेक्ट खे ॾिसंदो, सब्जेक्ट छा आहे, साउंड आहे। ठीकु आहे। हाणे पोयों वारो कानून मतां हिते लागू करो, उहो न थींदो। छो? हाणे साउंड ॿी शइ आहे, बेल ॿी शइ आहे। ठीकु आहे न। हाणे हिते आइडिया बि कोई साॻियो पेश नथा करनि, जो उहो सिर्फ़ु आइडिया इहो आहे त उन्हनि तरफ़ां ॿुधो हुयो, कोई आइडिया अॻिते न आहे, इन जो पर्टिकुलर ऑब्जेक्ट इन खे न आहे। हाणे इन जे करे छा आहे त साउंड ऑफ द बेल्स, हाणे हिन खे ॾिसंदो तव्हां चवंदो वर सही लॻल आहे, ग़लति आहे। तव्हां हिन सब्जेक्ट खे ॾिसंदो, सब्जेक्ट सिंगुलर आहे, उन सां गॾु अॻिते प्लूरल वर्ड जेको आहिनि गॾियल आहिनि। हाणे हिते वर न लॻंदो, हिते आहे वाज़। तव्हां वाज़ कंहिंखे ॾिसंदव, ओ हिन साउंड खे ॾिसी तव्हां छा हणंदो, वाज़ द साउंड ऑफ द बेल। हाणे हिकु मिनट जे लाइ जेकॾहिं ऑफ द बेल ते मां हथ रखां, तव्हांखे सम्झ अची वेंदो, द साउंड वाज़ हर्ड थींदो न, द साउंड वर हर्ड त न थींदो। साउंड त हिकिड़ो सिंगुलर सब्जेक्ट आहे। पोइ हाणे हिन खे न ॾिसंदव, हे तव्हांखे भुलाइण जे लाइ उहे ॾींदा, द साउंड ऑफ द बेल्स वर हर्ड बाय अस। हाणे हर्ड सही लॻल आहे, जुमिलो पैसिव में लिखियलु आहे, थर्ड फॉर्म ईंदी। हिते जेको वर ग़लति लिखियलु आहे, प्लूरल जेको आहे वर्ब रखियलु आहे, प्लूरल जे सब्जेक्ट जे हिसाब सां। तव्हां हिते बेल्स खे न ॾिसंदो, तव्हां साउंड खे ॾिसंदो, हिते छा लॻंदो, वाज़ लॻंदो। हाणे एरर डिटेक्शन टाइम तव्हांखे ॾिनो वेंदो, ऑप्शन ए में एरर आहे, बी में एरर आहे, सी में एरर आहे, या कंहिं में बि एरर कोन्हे, नन ऑफ देम, इन्हनि में कंहिं में बि एरर कोन्हे। तव्हां चवंदो त ऑप्शन बी सही आहे, बी में एरर आहे, वर न लॻंदो, हिते वाज़ लॻंदो, तव्हां बी खे टिक कंदो। ठीकु आहे। उन खां पोइ अचो ॿियो टॉपिक, ॿियो असां वटि जेको आहे सेंटेंस सम्झण जे लाइ, वन ऑफ द बुक्स। हाणे हिते मतिलबु तव्हां इन्हनि खे बुक्स खे ॾिसंदा हुजो, हिते बुक्स खे न ॾिसंदो, तव्हां हिन खे ॾिसंदो। सब्जेक्ट छा आहे, वन हिकिड़ो, वन ऑफ द बुक्स आर मिसिंग न थींदो। हाणे हिते वन आहे, हे साॻियो कानून हिते अप्लाई थींदो। हाणे वन जेको आहे उहो तव्हां हिते जेकॾहिं हणी ॾिसंदो, हाणे जेकॾहिं मां हिन ते हथु रखां, वन इज़ थींदो आहे या वन आर थींदो आहे,
वन ते इज़ थींदो आहे। हाणे हे सब्जेक्ट आहे, हे तव्हांखे भुलाइण जे लाइ उहे अॻिते ॿियो जेको आहे फ्रेज़ कनेक्ट करे उन में हणी छॾींदा आहिनि। हाणे मतां तव्हां इन ते बुक्स खे ॾिसी आर खे सही सम्झो, ग़लति आहे उहो हिन सब्जेक्ट खे तव्हां ॾिसंदव, हिते आर न थींदो बल्कि हिते छा थींदो, हिते थींदो इज़ मिसिंग। हे सही लॻियल आहे, हिते आर आहे कंटिन्यूअस जो जुमिलो आहे, हिते इंग फॉर्म सही लॻियल आहे, मतां सम्झो त मिसिंग फॉर्म जे मथां ग़लति लॻियल हुजे, न हे इंग फॉर्म लॻियल आहे, हे सही लॻियल आहे। हाणे हिते आर जी जॻह ते छा लॻंदो, इज़ लॻंदो, छो सब्जेक्ट सिंग्युलर आहे त इहो सिंग्युलर वर्ब बि खणंदो पाण सां गॾु। हाणे आर न थींदो, इज़ थींदो। हाणे एरर डिटेक्शन टाइम तव्हांखे चयो वेंदो त ए में एरर आहे, बी में आहे, सी में आहे, या कंहिं में बि न आहे। तव्हां ॾिसी सघो था आर में ग़लती आहे, हिते इज़ थींदो, तव्हां ओ हेन बी खे टिक कंदव। ठीकु आहे, उन खां पोइ अचो टियों मिसाल असां सम्झूं था, द वाटर ऑफ दोज़ स्ट्रीम्स। हाणे हिते तव्हांखे प्लूरल ॾेई करे उहे भुलाइण जी कोशिशि करनि था। हाणे स्ट्रीम्स हिते बि वाज़ लिखियलु अथव, ठीकु आहे, द वाटर ऑफ द स्ट्रीम्स वाज़ स्वीट। हाणे हिते तव्हां चवंदो हिते स्ट्रीम्स लॻियल आहे, हिते वाज़ कीअं थींदो, तव्हां चवंदो स्ट्रीम्स लॻियल हिते वर थींदो, न उहो हिन वाज़ जो तालुको हिन सब्जेक्ट सां आहे। वाटर सिंगुलर नाउन आहे, प्लूरल नाउन वाटर न आहे, प्लूरल नाउन न आहे, सिंगुलर नाउन आहे वाटर। त हाणे वाटर सां जेकॾहिं हिननि खे तव्हां हथु ॾेई छॾियो स्ट्रीम्स ऐं हिननि खे, द वाटर वाज़ थींदो या वाटर वर थींदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंगुलर आहे त सिंगुलर वर्ब खणंदो, वाज़ खणंदो, उन सही खयों आहे। हाणे ॾिसो त इन में तव्हांखे चयो वेंदो ए में एरर आहे, बी में एरर आहे, सी में एरर आहे, या कंहिं में बि एरर न आहे। हाणे हिते स्ट्रीम्स सही लिखियलु आहे। ऑफ दोज़, हाणे दोज़ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको आहे प्लूरल जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, ठीकु आहे न, दीज़ दोज़ इहे प्लूरल जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे हिते स्ट्रीम्स सही ॾिनल आहे। हाणे त वर्ब जेको आहे हिन खे ॾिसी लॻायो वियो आहे, ऐं हिन खे ॾिसी लॻायो वियो आहे, वर्ब बि बिल्कुलु सही लॻियल आहे, न ए में एरर आहे, न बी में एरर आहे, न सी में एरर आहे। हाणे हिते तव्हां छा टिक कंदो, डी, माना कोई बि एरर इन सेंटेंस में असांखे न आहे ॾिनल। एरर्स तव्हांजूं छा थियूं, एरर्स तव्हांजूं डिटेक्ट थियूं। उम्मीद आहे तव्हांखे हीअ ॻाल्हि सम्झ अची वेंदी, तमामु इंपॉर्टेंट टॉपिक आहे। सुबुह बि यानी कि कंटिन्यू कंदासीं, इन जा जेका 3-4 कानून आहिनि उहे अञा वधीक ॿिया पढ़ंदासीं, ऐं इनशाला सुबुह खां अञा थोरो वधीक अञा स्पीड अप कंदासीं पाण खे। हे मां तव्हांखे शुरूआति में अॼु शुरूआति टॉपिक आहे, हे तव्हां मिक्सअप न थी वञो दिमाग़ में, या तव्हांजे लाइ इहो परप्लेक्स तव्हांखे न करे छॾे, तव्हांखे कंफ्यूज़ न करे छॾे। इन जे करे मां जेको आहे सिर्फ़ु 2 कानून ई पढ़ाया आहिनि तव्हांखे, जो इहे 2 तव्हांखे सम्झ अची था वञे त अॻियां इनशाला अञा वधीक तव्हांखे आसानी सां सम्झ अची वेंदा। इन खां अॻिते इनशाला सुबुह हलंदासीं, टॉपिक इहो ई रहंदो। इन जा 2-3 कानून ॿिया बि पढ़ाइणा आहिनि जेके तमामु इंपॉर्टेंट आहिनि। उम्मीद आहे तव्हांखे सम्झ अची वेंदो। वॾी महिरबानी।